अस्सलाम वालेकुम दोस्तों। सोप सीरियल पाचन जे पोयां ईंदड़ एपिसोड में छा थींदो ऐं छा थियण वारो आहे, इन जा सभिनी तफ़सीलात ॼाणण लाइ जेकॾहिं बि असांजे चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, जीअं हर ईंदड़ नई ख़बर जल्द खां जल्द अवां ॿाहिरनि ताईं मुहैया थी सघे। दोस्तों हाणे हलूं था ड्रामे जी तफ़सीलात जी तरफ़। तव्हांखे ॾेखारींदा हलूं त जेको आहे सो रहीम ख़ान जी जेको आहे सो ज़मानत थी वेंदी। जी हाँ दोस्तों, तव्हांखे ॿुधायूं त जेको आहे सो सनम जी जेका दोस्त आहे उहो जेको आहे हिन जी मदद कंदो ऐं जेको आहे सो हिन जे जेको आहे सो लीगल केस खे टेक ओवर कराए छॾींदो। इन खां पोइ हू जेको आहे सो रहीम सां अस्पताल में मिलणु ईंदो। उन खां पोइ जेको आहे मेराज खे जेको आहे सो रहीम जी घरवारी चवंदी त असां त कंहिंखां मदद न आहे घुरी। तंहिंखां पोइ जेको आहे अर्शिला उनखे चवंदी त असां हिन खां मदद वरिती आहे, जंहिंजे करे अॼु असां जेको आहे सो केस ख़तमु थी चुको आहे। ऐं होॾो वरी तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त साहिब सादड़ो वीचारो जेको आहे पंहिंजी घरवारी सुमल खे वठणु वेंदो, पर सुमल तां सख़्तु जेको आहे मनो कंदी ऐं रते अमल ॾेखारींदी ऐं चवंदी त असांजे विच में तलाक थी चुको आहे। तंहिंखां पोइ साहिब ऐं मुंहिंजो पीउ चवंदसि त तलाक अञा न आहे थियो। उहो चवंदसि मां तलाक ॾिनो ई न आहे त जेको आहे असांजे विच में इहो कीअं थो थी सघे। ऐं होॾो वरी तव्हांखे ॿुधायूं त सुमल जंहिंजे करे मरे थी ईंदा नई एपिसोड में, उहो उनखे जेको आहे सख़्तु लफ़्ज़नि में चवंदो त तोखे जेको आहे सो मां रखी त नथो सघां, तूं पंहिंजी अहमियत खे यादि कर, तुंहिंजी अहमियत छा आहे, तुंहिंजे करे मूंसां रहणु चाहींदी भले रह, पर हल मां तोखे दिलि में जाइ न ॾींदुसि। तंहिंखां पोइ हुनजी दिलि आज़ारी थी वेंदी सुमल जी। जी हाँ दोस्तों, तव्हांखे ॿुधायो त हिन ड्रामे में ईंदड़ एपिसोडनि में तमामु घणो मज़ो थी वेंदो ऐं हीउ ड्रामो तमामु शार्ट टाइम लाइ हलंदो। अव्हांखे मुंहिंजो रिपोर्ट कीअं लॻो कमेंट में पंहिंजो राय ॾींदा। वठंदासीं इजाज़त, मिलंदासीं नए वीडियो में। तेसिताईं रखंदा पंहिंजो ख़्यालु, ॾींदा इजाज़त। अल्लाह।